अचो न भाभी, अचो अचो, ॾाढो समय पोइ आया आहियो त वियो वियो वियो, कुर्सीअ ते वियो, खणो। हा ओ मां इहो थी चवां की धीउ मंगाई में न। हा मंगाई न। खा मिठाई खा, वठ आराम सां। हिकिड़ो ई पीस खणजांइ, छा आहे पूरे वरी पोइ मोहल्ले में ॾियणी आहे न, हिकिड़ो ई खण। हा मन भाभी हिक पेटीअ मां सॼे पाड़े में? भाभी हिक पेटीअ मां सभिनीनि खे न, बाक़ी जा सभिनीनि खे अलॻि अलॻि पेटियूं विराइजांइ मिठाईअ जूं। अहिड़ी मूंखे कोई ख़ुशी कान्हे पंहिंजी धीअ जे मंगणे जी। मंगजी त मंगजी न त वेठी हुजे घर में, इहे मिठाईअ जूं पेटियूं न विराईंदमि मां, सफ़ा फुराए चवां पाण खे। भाभी भाभी मुंहिंजे पाड़े वारीअ धीउ मंगाई, तव्हांखे ख़बर आहे मूंखे छा ॾेई वई? ॿिए ॾींहं ते धीउ मंगाए आई, चई हे वठि भाई रजनी धीउ मंगाए आयमि, हिकु पापड़ खणी आई। मां चयोमांसि सफ़ा सुञी आई छाड़ी, हिकु पापड़? तूं धीउ मंगाए आई आहीं ऐं वाधायूं ॾियण आई आहीं, हिकु पापड़ खणी? अहिड़ो तव्हां बुख था मरो या घर में जो तव्हां हिकु पापड़ त माण्हूअ खे विरायो? मन भाभी माण्हूअ जो लक्षण ई निकिरी वियो अथई, मूंखे त ईअं थो लॻे। हाणे भाई तूं हिकु पापड़ खणी आई आहीं माण्हूअ खे वाधायूं ॾियण, छा लक्षण हुन माईअ में? मां सिधो पापड़ फिटी कयोमांसि, मां चवांसि तुंहिंजे घर जो असांजा मर्द खाईंदा न पापड़, उहे असांजा मर्द वीचारा बीमार थी पवंदा। उहो ई त न भाभी, हिकु माईअ जे करे पोइ सॼियूं मायूं थी बदनाम थियनि की मायूं हीअं आहिनि हिन पाड़े जूं। भाभी हाणे ॾिस, असां कंहिंजे घर वञी सघूं ईअं भाई हीअं पापड़ खणी हिकिड़ो? न भाई न, हे मूंखे घर मां ई कढी छॾिन, अहिड़ा कम कयां त। ऐं भाभी हो छोकिरो कीअं, सुठो अथसि गुड़िया जो? भाभी छोकिरो त मां ईअं खयों थी वएं, माण्हू वाइड़ा थी वियो अथई ॾिसी, माण्हू चवनि भई छोकिरो काॾा ॻोल्हे आई आहीं। मतिलबु मस्तु छोकिरो, ईअं हिकदमि बढ़िया लॻे पियो। हला नक वक थोरो वॾो अथसि पर छोकिरो सुठो आहे भाभी, छा करिणो हाणे, नक केरु थो ॾिसे अॼुकल्ह। थोरा चप बि वॾा हुयसि पर ठीकु आहे न भाभी, हले थो। हाणे चप ऐं नक वॾो आहे त ईअं मतिलबु ईअं थोरी आहे की छोकिरे खे असां मना करे रखंदासीं। थोरो हाइट थोरी नंढी अथसि, बाक़ी छोकिरो भाभी पहिरों नंबर अथई, पहिरों नंबर छोकिरो अथई। ईअं वार कान्हेसि पर छोकिरो भाभी पहिरों नंबर छोकिरो। भाभी पोइ छोकिरे में बचो छा? मन छा ॾिसी तव्हां पंहिंजी गुड़िया लाइ खयो वई इहो छोकिरो? भाभी हाणे छा कयूं, छोकिरो त मूंखे बि तुर बि नथो वणे, पर हिननि ॾिठो छड़ो पैसो, पैसो ॾिसी ऐं छोकिरो पसंदि कयो अथनि। न छोकिरो ॾिठुनि न कुझु ॾिठुनि, छोकिरो हीअं लॻो पियो भाभी तव्हां ॾिसंदव त वाड़ा थी वेंदव। हीअं दाढ़ी रखी थो घुमे, पेट ताणी वाला थो पाए घुमे छोकिरनि जा। किॾां ठहियो इहो छोकिरो? असांजी गुड़िया कीअं आहे भाभी तव्हां ॾिठी अथव न, ऐं इहो छोकिरो कीअं खयो अथनि। मुंहिंजी माउ मुंहिंजे मुंहं ते थुकी वई, चई थुक हुजई, अहिड़ो छोकिरो खयो अथई तूं पंहिंजी धीउ लाइ। हाणे हुनखे केरु सम्झाए की मां न हिननि खयो आहे। इहो त आहे न भाभी, ठीकु आहे वरी पोइ जिथे पोइ न्याणी जो भाग हुजे न। वियो भाभी मां चांहि रखांव। न भाभी न, चांहि न रखिजो, हिन में तकलीफ़ वारो कमु न कयो तव्हां। अॻिली बार ईंदीमांव त पी वेंदीमांव न, हुन में छा आहे? न भाभी हिन में तकलीफ़ वरी छा जी। अधु कोप पी वञो न खणी, जिद था कयो एॾो त भले खणी अचो, अधु कोप खणी अचिजो, पर मां वधीक न पी सघंदमि। मतिलबु वॾो कोप हुजे ऐं अधु हुजे, ऐं पंहिंजो बिस्कुट खणी अचो, पोइ जेके बि हुजेव बिस्कुट ऐं ब्रेड, इहे 2 शयूं खणी अचिजो। मां चांहि सां छा आहे खाईंदी आहियां भाभी, आदत आहे शुरूअ लाकू। हा हा रखांव थी।